टंडोलायर मां ख़बर ईंदार टंडोलायर जे मदीना कॉलोनी नागोरी प्लाट मां 16 साला नींगर अगवा भुंग तलब 16 साला अनस अब्बासी के नामालूम माण्हू अगवा करे वया। नींगर मगरिब जी नमाज़ पढ़ण वयो तो वापस न आयो। कुछ देर अॻु नींगर जे वारसन के नामालूम नंबर ता फोन करे 10 लाख रुपया भुंग तलब कयो वयो। भुंग न ॾियण जी सूरत में नींगर जो लाश मिलंदो। नामालूम माण्हुनि जो नींगर जे पीउ सां राब्ते में धमकी। अवां भुंग जो बंदोबस्त कयो, कलाक में पैसा ॾियो, पुट मोटा ॾींदासीं। पुट जे अगवा ऐं भुंग जी तस्दीक वारिद डॉक्टर शरीफ अब्बासी करे छॾी। बी सेक्शन थाने ते एनसी दाख़िल कई वई। एसएसपी फारूक बजराणी मुतासिर खानदार सां मुलाक़ात। एसएसपी फारूक बजराणी जो चवण आहे त मूं 3 अलॻि-अलॻि टीमूं तश्कील ॾिनियूं आहिनि। ऐं पाण निगरानी कयां पियो। टेक्निकल तरीक़े सां कोशिशूं कयूं पिया। नींगर खे बाज़ियाब करायो वेंदो। नींगर जे अगवा बाद वारसन में कोराम मत पुलिस कोशिशुनि में रुधल आहे। नींगर जे अगवा जी ख़बर पवण ते अब्बासी बिरादरी जो सरदार मुमताज अब्बासी बि टंडोलायर पहुची वियो। नींगर खे जल्दी बाज़ियाब न करायो वियो त समूरी सिंध में सख़्त एहतजाज कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।